चइबो आहे एक्सट्रीम्स। पेपर में तव्हांखो इहो बि पुछी सघनि था। ॿाहिरिनि खे छा चइबो आहे? एक्सट्रीम्स। ऐं अंदरनि खे पाण में जेके अंदरियां पाण में ज़रब थींदा इन्हनि खे छा चइबो आहे? मीन्स। ठीकु आहे। एक्सट्रीम जो मतिलबु उहो ई हूंदो आहे ॿाहिरियों आख़िरी हदि। सो हे ॿाहिरियां जेके आहिनि इहे एक्सट्रीम्स आहिनि। तव्हांखे हीअं मिसाल ॾिनल हूंदो, हिकिड़ो ॿियो तव्हांखे त करे ॾेखारियां। मिसाल चल हूंदो 5 6, ठीकु आहे, 9 ऐं 13। तव्हांखे हिन में चवंदा त 13 छा आहे? एक्सट्रीम आहे या मीन आहे? सो तव्हां 13 जेको आहे सो छा आहे? एक्सट्रीम में चऊं आहे। छो जो 13 बि एक्सट्रीम आहे ऐं 5 बि एक्सट्रीम आहे। 6 ऐं 9 छा आहे? मीन आहे। हे तव्हांखे सम्झाइण जे लाइ हिकिड़ो टर्म्स हिन में अची वई, मां जो सम्झाए छॾियां। अच्छा, हाणे ॿाहिरियों जेको आहे ॿाहिरि सां ज़रब थींदो आहे अंदरियों अंदरे सां। सो हे जेका निशानी हूंदी आहे इहा बराबरि में बदिलजी वेंदी आहे। भली तव्हां हे 2x ऐं 100 हेॾो मल्टीप्लाए कयो, छो जो ॾिसो हे 200 कंहिंसां मल्टीप्लाए थींदो? x सां। इहो तव्हां हिन पासे ॾों मल्टीप्लाए कयो या हिन पासे ॾों कयो। हिकिड़ा जेके आहिनि ॿ पासा, यानी कि एक्सट्रीम्स हिकिड़े पासे ॾों, मीन्स ॿिए पासे ॾों। कोशिशि कंदा कयो जेके x वारो पासो हुजे उहो लेफ्ट साइड ॾों रखंदा कयो। ठीकु आहे। छो जो फाइंड द वैल्यू ऑफ x में असां ईअं ई करे आहियूं। नॉर्मली x हेॾो हूंदो आहे, बाक़ी सभु होॾे शिफ्ट कंदा आहियूं। सो असां 200 मल्टीप्लाइड बाय x इहो असां हिन पासे ॾों रखियोसीं। ॿिए पासे ॾों छा रखंदासीं? 1 ज़रबिया 1315। हाणे असांखे इहा बि ख़बर आहे त असांखे वैल्यू सिर्फ़ु खपे x जी। हे 200 जेको आहे एक्स्ट्रा आहे। फाइंड द वैल्यू ऑफ x ॾिसो तव्हां हिते कमु थी अचे। सो असां x हिते पंहिंजी जॻह ते रखंदासीं। 200 जेको मल्टीप्लिकेशन में हुयो इहो होॾे वञी छा थी वेंदो? डिवाइड थी वेंदो। ठीकु आहे। सो x हिते पंहिंजी जॻह ते हूंदो। 1 ज़रबिया 1315 साॻियो अची वेंदो 1315 डिवाइडेड बाय 200। हाणे ॿिन्हिनि ते वञे थो पियो 5 जो खोड़ो। हाणे अचो त हिन ते 5 जो खोड़ो हणूं था पिया। पंजनि जो खोड़ो हिन ते घणा दफ़ा वेंदो? पहिरियों 20 ते पढ़ंदासीं 4 दफ़ा, 0 ते न वेंदो, साॻियो 0 अची वेंदो। ठीकु आहे। 1315 ते 5 जो खोड़ो पढ़ंदासीं। 1 5 5 5 10 3 बची पवंदा, हेॾे ईंदा 31। 31 ते 5 जो खोड़ो 6 दफ़ा वेंदो। 6 5 30, वरी हिकु हेॾे बची पवंदो, हेॾे ईंदो 15। वरी 15 ते घणा दफ़ा वेंदो? 3 दफ़ा। 263/40। अच्छा, हाणे 40 जेके आहिनि 263 सां पूरा डिवाइड नथा थियनि। सो 2.5 में जवाबु ईंदो। ईअं खणी चऊं त असांजो जेकॾहिं 1000 रुपयनि में 5 मीटर अचनि पिया, सवली सिंधी में सम्झूं 1000 रुपया असां मार्केट खणी आयासीं, 5 मीटर आया। ॿिए ॾींहुं असां वटि 315 रुपया वधीक हुया ऐं हेॾे असां ॾिसी आयासीं त 1 मीटर घणनि में अचे पियो? 200 रुपयनि में अचे पियो। ठीकु आहे। सो हाणे सम्झंदा वञो 1000 रुपये में 5 मीटर, 200 रुपया अञा ॿिया मिलाईंदासीं, यानी कि 1200 रुपये में घणा थी वेंदा? 6 मीटर। हाणे अञा मथां असांजा घणा बची पिया? 115 रुपया बची विया। सो असांजो हिकिड़े 115 रुपये में माना ईअं सम्झो असांजो अधु मीटर ॿियो अञा अची वेंदो, यानी कि थुले लेखे पाण चऊं त 6.5 मीटर्स अची वेंदा। कुझु हिन खां वधीक ईंदो, पर हे जेको आहे सो थुले लेखे हिसाबु आहे। असल में थियो छा आहे, हिन में मूंखे हितो